जॾहिं बि ख़ुशीअ जे पहर में रहियासीं त ज़माने जी कातिल नज़र में रहियासीं। न मंज़िल मिली न ई थक भॻो, सॼी ज़िंदगी ॼण सफ़र में रहियासीं। केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में, मां सभिनी खे भलीकार ऐं हैदर क़ादरी तरफ़ां अस्सलामु अलैकुम। उमेदु कयां थो त हर रोज़ु जीअं अॼु बि हशाश बशाश ख़ुशि बाश लॻा पिया हूंदव ऐं असां बि अॼु अवां सां हिकु बहितरीनु महिमान हिन प्रोग्राम में मुलाक़ात कराईंदासूं। उनजी मुलाक़ात अवां सां कराइण खां पोइ यकीनन तव्हांखे ख़बर आहे त असां वटि 3 कुर्सियूं हूंदियूं आहिनि। उन 3 कुर्सियुनि ते असांजो महिमान वेंदो आहे ऐं अॼु बि असां कुर्सी लॻाई आहे हिकु मर्द ऐं वज़ीर आज़म जी कुर्सी ऐं 3 कुर्सी उनजे नाले सां आहे। अॼु हिकु अहिड़ो स्टार जंहिंखे अहिड़ी स्टार बि चई सघूं था, हिकु अहिड़ी स्टार जेका तमामु बहितरीनु आवाज़ जी मालिका असांजे हिन प्रोग्राम में अॼु शामिल आहिनि, आलिया हुसैन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आलिया कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? आलिया ठीकु आहियो? जी शुक्र अल्लाह। माशाअल्लाह। आलिया, सभ खां पहिरियां मां चाहींदुसि त मुंहिंजे हिन प्रोग्राम जे थ्रू फस्ट टाइम तव्हांजो असांजे नाज़रीन सां इंटरेक्शन आहे। जी। सो आवाज़ जेको मां चयो आहे त आलिया हिकु बहितरीनु आवाज़ आहे, जी। त मां चाहींदुसि सभ खां पहिरियां उन आवाज़ जो इंट्रोडक्शन थिए, त उन खां पोइ असां आलिया जो पाण इंट्रोडक्शन कराईंदासीं। बिल्कुलु। हो सनम सुहिणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुणंदा। हो सनम सुहिणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुणंदा। पिरीअ जे प्यार जी खुशबू, हो पिरीअ जे प्यार जी खुशबू, वठण वारा किथे मुणंदा। हो सनम सुहिणो हुजे साकी। सनम सुहिणो हुजे साकी। आलिया हुसैन खे साल थियो आहे हिन फील्ड में, पर साल में हिननि काफ़ी सुठा कलाम ॻाया आहिनि ऐं काफ़ी हिननि नालो कमायो आहे। हिननि जे बनिस्बत अञा ही राइज़िंग स्टार आहिनि, हिननि खे टाइम लॻंदो, वक़्तु लॻंदो, पर ख़ासि करे जेकॾहिं हिननि जे आवाज़ में इहा ई एनर्जी रही ऐं सुठी शाइरी मिली ऐं सुठी सिलेक्शन ऐं सुठी धुनियूं मिलियूं त असांखे ॻोल्ही न लभंदी। आलिया हुसैन आहे, इहो चांस आहे? ॻोल्ही न लभंदी, पोइ त हिते ई हूंदमि न। ठीकु आहे। सभ खां पहिरियां मर्द जी कुर्सी ते असां आलिया खे विहारींदासीं त आलिया हुसैन जेकॾहिं मर्द हुजे हा त उहा छा सोचे हा, मर्द हुजे हा त उहा ड्रेसिंग कहिड़ी करे हा, मर्द हुजे हा त किथे उथे वेहे हा, कहिड़ी फील्ड में हुजे हा, इहो सभु कुझु पुछंदासीं। सभ खां पहिरियां मां दावत ॾींदुसि आलिया खे। आलिया, तव्हां मर्द जी कुर्सी ते अचो। आलिया मर्द हुजे हा त आलिया कहिड़ी फील्ड में हुजे हा? मां मर्द हुजां त बि मां इन ई फील्ड में हुजां। इन ई फील्ड में हुजे? जी बिल्कुलु। ॻायो हा? हाँ जी। शादी आलिया लव मैरिज करे हा या अरेंज मैरिज करे हा? शादी न करे हा। मर्द हुजे हा त शादी न करे हा? हाणे बि न करे। हाणे बि न करे? हाणे बि न कंदी। न कंदी? न, ईअं ई हूंदी। ईअं ई हूंदी? हा। मर्द हुजे हा त बि कुंवारो हुजे हा हा। ऐं छोकिरी आहे त बि कुंवारी आहे। इन बेज़ारी जी वजह? बेज़ारी जी वजह कोई बि न आहे, बल्कि तव्हांजी त उमिरि बि नंढी आहे। इहो कीअं, माना माण्हुनि जे एक्सपीरियंस खे ॾिसी करे तव्हां बेज़ार थी विया? न, एक्सपीरियंस खे ॾिसी मां कंहिं खां बेज़ार न आहियां थी, छो त हर कंहिंजी पंहिंजी लाइफ आहे। अल्लाह पाक हर कंहिंखे पंहिंजा मामलात ॾिना आहिनि। बसि मुंहिंजो जेको बि फोकस आहे करियर ते आहे। मां जेके रिश्ता आहिनि अल्हम्दुलिल्लाह सां उन्हनि में ख़ुशि आहियां। कैरियर ठही वञण खां पोइ त शादी कंदो? पोइ त अञा वधीक सीरियस वठंदमि न पंहिंजे करियर खे। इन करे पंहिंजो करियर जेको हूंदो मां उनखे कंहिं मछरायो आहे तव्हांखे? इहो कंहिं बि न मछरायो आहे मूंखे। कंहिं बि न मछरायो आहे? तव्हांजी पंहिंजी सोच आहे? हाँ जी, मुंहिंजी आलिया जी सोच आहे त आलिया जेकॾहिं आलिया हुसैन आहे त बि शादी न कंदी ऐं जेकॾहिं मर्द हुजे हा त बि शादी न करे हा। जी ठीकु आहे। फ्लर्ट कहिड़ियुनि कहिड़ियुनि छोकिरियुनि सां करे हा? फ्लर्ट? जॾहिं शादी न कया त फ्लर्ट छो कयां? अच्छा, सफ़ा बसि ईअं हुजे हा? सफ़ा मतिलबु कुझु बि न। के माण्हू शादी त न कंदा आहिनि पर फ्लर्ट कंदा आहिनि। हा। त मतिलबु फ्लर्ट बि न करियो आहे? न। कंहिंसां बि न कयो? न। मतिलबु तव्हां हींअर छोकिरी आहे, तव्हां सां थींदो आहे?
अॼुकल्ह जा माण्हू त तव्हांखे पाण खे बि ख़बर आहे। मूंखे कीअं ख़बर आहे मां छा माण्हुनि सां गॾु आहियां। न त तव्हां माण्हुनि में नथा अचो। मां माण्हुनि में त अचां थो पर मां उन्हनि फ्लैट वारनि में न ईंदो आहियां। माण्हुनि में उन्हनि त सां न अचो हूंदो था आहियां। न। माण्हुनि में त शुमार कयो था न तव्हां बि। आलिया हुसैन जेकॾहिं छोकिरो हुजे हा जी जुमे जी नमाज़ मस्जिद में पढ़णु वञे हा? हा बिल्कुलु वञे हा? हा। पाण छोकिरी आहे त हुन ते फर्ज़ु न आहे छा? त उहा नमाज़ पढ़ंदी आहे। घर में पढ़ंदी आहे। हा। गुड। बेस्ट फ्रेंड केरु हुजे हा आलिया जेकॾहिं छोकिरो हुजे हा त मेल में हुनजो बेस्ट फ्रेंड केरु हुजे हा? फादर। फादर। बिल्कुलु। ही तव्हां सियासी जवाबु न ॾियो, जवाबु ॾियो। मां ॾिसो तव्हां जेकॾहिं छोकिरो हुजो हा त तव्हांजा पाड़े में किथे न किथे त दोस्त हुजनि हा। वरी मीडिया इंडस्ट्री जे हवाले सां मां पुछंदुसि त हिन वक़्तु जेके आर्टिस्ट आहिनि चाहे उहे सिंगर्स हुजनि चाहे कंपोज़र्स हुजनि चाहे पोएट हुजनि चाहे अदाकार हुजनि जी हिननि फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता जेके बि माण्हू आहिनि इन्हनि में आलिया जेकॾहिं छोकिरो हुजे हा त कंहिंसां दोस्ती हुजे हा? बॉय जी बॉय सां जीअं दोस्ती हूंदी आहे। छो त हाणे मां छोकिरी आहियां त मुंहिंजी हाणे बि छोकिरियुनि सां दोस्ती न आहे, अञा छोकिरनि सां आहे। मां पंहिंजे मदर ऐं फादर मुंहिंजे बेस्ट फ्रेंड्स उहे ई आहिनि। सो अगरि उन ई हिसाब सां अगरि उन ई पॉइंट ऑफ व्यू शादी बि न करे दोस्ती बि कंहिंसां न कंहिं मछरायो आहे हिनखे आलिया खे कंहिं कयो आहे मिसगाइड त बाबा दुनिया सॼी ख़राबु आहे बसि कंहिंसां बि ड्रेग न आहे करणी। ओके आलिया जेकॾहिं छोकिरो हुजे त पंहिंजे वालिद साहब सां हुनजी दोस्ती हुजे छो त हाणे चवे थी छोकिरी आहे त बि कंहिंसां दोस्ती न आहे। हाणे बि वालिद सां ई आहे। आलिया जेकॾहिं छोकिरो हुजे हा त आलिया जो लिबास कहिड़ो हुजे हा? शलवार कमीज़ हुजे हा, पैंट शर्ट हुजे हा, 3 पीस पाए हा? जेको हाणे ई आहे पैंट शर्ट। आलिया जेकॾहिं छोकिरो हुजे हा जी त उहो स्टाइल कहिड़ो रखे हा चेहरे ते? क्लीन शेव हुजे हा या सिर्फ़ु मुछूं रखे हा या ॾाढी मुछूं हुजनि सां? इहो थोरो डिफरेंट सवाल आहे छो त मां कहिड़ी थिंक वञा छो त हुजां हा लेकिन हाणे त मां छोकिरी हा आहियां न। ॾिसो तव्हांखे हिन वक़्तु मतिलबु बॉइज़ खे जीअं के छोकिरा हूंदा आहिनि चवंदा यार अहिड़े क़िस्म जी छोकिरी हुजे। ईअं ई छोकिरियूं आहियो तव्हां बॉइज़ तव्हांखे कीअं मतिलबु सुठा लॻंदा आहिनि? ॾाढियुनि में सुठा लॻंदा आहिनि या क्लीन शेव सुठा लॻंदा आहिनि या मुछुनि सां सुठा लॻंदा आहिनि? त ईअं ई तव्हां जेकॾहिं आलिया छोकिरो हुजे त पाण छा कहिड़ो स्टाइल रखे हा? अगरि ईअं हुजे त ॾाढी मुछूं ॿई रखां। ॾाढी मुछूं ॿई रखो जी कुझु त ॿुधाई। जेकॾहिं आलिया खां स्नैचिंग थिए हा मतिलबु कनपट्टी ते पिस्टल हैंड्स अप हथ मथे जेको कुझु बि आहे ॿाहिरि कढो ईअं स्नैचिंग थिए हा आलिया खां त छा आलिया छोकिरो हुजे हा त उन्हनि सां विड़े हा या ॾेई छॾे हा सभु कुझु? मज़ामत करे हा? फाइट करे हा? फाइट करे हा विड़े हा? हा अॻिला हथियार वेपन सां हुजनि त बि विड़े हा? हा त पोइ कहिड़ी ख़बर वेपन असांजे हथ लॻी वञे। हा माना आलिया छोकिरो हुजे हा त थोरो दिलेर हुजे हा। हाणे बि आहियां। छोकिरी आहे त बि दिलेर आहियो? हा अल्हम्दुलिल्लाह। हा पर छोकिरियुनि जी दिलेरी जेका सुठी न हूंदी आहे छोकिरनि जी दिलेरी सुठी हूंदी आहे। अॼुकल्ह जे दौर में छोकिरियुनि खे बि दिलेर हुजणु घुरिजे। चले तव्हांजी ॻाल्हि सही आहे। चलो को ग़लति कमु कंदे जेकॾहिं तव्हांखे पुलिस ॿधे आहे ऐं तव्हांखे पुलिस सचू हणे हा कुटे हा त आलिया ईअं रोए हा या ईअं बसि चुप करे ईअं मार खाए हा? पहिरीं ॻाल्हि त आलिया ग़लति कमु करे ई न हा। पर हिन असांजे हिन एपिसोड में ग़लति कमु करे विधो अथई। असांजे एपिसोड में ग़लति कमु करे विधो अथई पर जे करे विधो अथई त पर पछताया ऐं पुलिस कुटी आहे त रड़ियूं करे हा। बिल्कुलु हाणे मार त अम्मी जी मार खां बि पोइ थींदो आहे। अच्छा मतिलबु रोए हा रड़ियूं करे बिल्कुलु। ओके हाणे हिकिड़ो सुवालु हुयो त शादी त तव्हां उहा रिफ्यूज़ करे छॾियो त कयो ई न त उन सुवाल खे नथा अचूं त केतिरी उमिरि में करे हा? पर जेकॾहिं हाणे हिकिड़ो मिसाल था ॾियूं हाणे मिसाल आहे माना असांजो सुवालु आहे त शादी थियल हुजे हा शादी थियल आहे हे असांजे प्रोग्राम जो सेगमेंट अहिड़ो आहे जो जादू हूंदो आहे हिन में। हाणे असांजी शादी थी वई आहे। हा शादी थी वई आहे। हाणे जेकॾहिं शादी थियल आहे ज़ाल खे जॉब कराए हा या हाउस वाइफ रखे सा? पहिरीं ॻाल्हि त कराए हा। जॉब कराए सा? हा बिल्कुलु। पगार माधू भाई वठे सा? न उहो हाणे पगार वगार जी मां नथी चई सघां लेकिन कराए। न चई छो नथी सघे शादी कई आहे तव्हां ज़ाल तव्हांजी आहे तव्हांखे चवणो आहे ॿुधाइणो आहे।
ॾिसो न अॼुकल्ह जो जेको दौरु आहे त घणो तर इहो ई आहे छोकिरियुनि खे पोइते थो रखियो वञे छोकिरियुनि खे पोइते थो रखियो वञे हा। काथे न बाबा बाबा हा पाण हींअर बि असांजे प्रोग्राम में छोकिरी फ्रंट ते वेठी आहे ॿियो को कंहिं आहे चयो मां छोकिरी आहियां हा कंहिं चयो मां छोकिरी आहियां हा आलिया हुसैन त जी हेॾे आहे न हा न हा हाणे छोकिरो आहे अच्छा आलिया जे करे छोकिरो हुजे त नालो कहिड़ो रखिया हूंदो छा नालो हुजे अली। अली अरे वाह जो नालो आहे कमाल नालो आहे हाणे बि आलिया, कट में ई रखियो आहे इन न सवाल में तव्हां मारियो अली नालो हुजे हा जेकॾहिं आलिया छोकिरो हुजे हा त जी का बि छोकिरी जेकॾहिं आलिया छोकिरो हुजे हा अली हुजे हा फिदा थिए हा उन ते जान निछावर करे हा अली तोखां बिना मां मरी वेंदमि प्लीज़ फॉर गॉड सेक मां मुंहिंजो प्रपोज़ल क़बूल कयो त पोइ छा करे हा अली मां हुनखे भेण चई जान छॾायां ओए होए 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 बाबा ही त सफ़ा मतलब तेज़ गाम लगी पई आहे जेकॾहिं आलिया छोकिरो हुजे हा त उन जी नज़र में मर्दानगी वारो कमु कहिड़ो हुजे हा मर्दानगी वारो कमु कहिड़ो हुजे हा मुंहिंजे ख़्याल सां त इहो ई हुजे हा त हो अॼुकल्ह जा जीअं छोकिरा आहिनि तव्हांखे छॾे छो त तव्हां चओ त मूंखे तव्हां न ई लेखो अॼुकल्ह जा जेके छोकिरा आहिनि उहे घणा तर मतिलबु चवंदा आहिनि असांजी भेणियूं आहिनि ॿियनि जूं भेणियूं न आहिनि ॿियनि जूं भेणियूं उन्हनि जूं भेणियूं जंहिंजा भाउ आहिनि त मुंहिंजो इहो ई हुजे हा त ॿियनि जूं भेणियूं बि मुंहिंजूं ई भेणियूं आहिनि माशाअल्लाह तव्हांजी माना इहा सोच हुजे जी अच्छा तव्हां जेकॾहिं छोकिरा हुजो हा मर्द हुजो हा जी त औरतुनि जे लाइ कहिड़ो कमु कयो आहे औरतुनि जे हक़नि लाइ छा कयो आहे औरतुनि जे हक़नि लाइ त मां छो त घणो कुझु त करे सघां अगरि मुंहिंजे हक़ में हुजे हा त मां करे बि सघां हा लेकिन वधि में वधि एतिरो ज़रूरु करे पई सघां जीअं अॼुकल्ह उन्हनि ते तशद्दुद थियनि था उन्हनि ते ज़ुल्म थियनि था उहे मां रोकण जी कोशिशि कयां हा आख़िरी सवाल आहे उन खां पोइ ब्रेक ते ईंदासीं जी आलिया जेकॾहिं मर्द हुजे हा त नशो करे हा सच ऑनेस्टली नशो मूंखे त हाणे ई नशे खां एॾी खार चढ़ंदी आहे होॾे नशो थींदो आहे मां मुल्क छॾे भॼी वेंदी आहियां उहो त तव्हां छोकिरियूं आहियो न आलिया आहियो न मुंहिंजी थिंक छोकिरनि वारी ई आहे छोकिरनि वारी आहे बिल्कुलु छो त मूंखे नंढे लाइ खां वठी छोकिरनि वांगुरु ई ट्रीट कयो टॉम वियो आहे बॉय आहियो तव्हां मतिलबु तव्हांखे टॉम बॉय चई सघो भले। ओके टॉम बॉय असां सां गॾु आहे आलिया हुसैन नालो अथसि काॾे बि न वञिजो ब्रेक खां पोइ असां आलिया खे वज़ीर आज़म जी कुर्सी ते विहारींदासीं जेकॾहिं आलिया वज़ीर आज़म हुजे हा त पंहिंजी काबीना कीअं चूज़ करे काॾे बि न वञिजो केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में हैदर क़ादरी मोटी थो अचे काॾे न वञिजो वेलकम बैक केयर वेंदो कुर्सी ते प्रोग्राम अॼु आलिया हुसैन जेका न्यू कमर तमामु बहितरीनु आर्टिस्ट असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु आहे जंहिं मर्द जी कुर्सी ते वेही तमामु ख़ूबसूरत जवाब ॾिना आहिनि ऐं हिन वक़्तु मां हुनखे दावत ॾींदुसि वज़ीर आज़म जी कुर्सी ते जनाब आली तशरीफ़ खणी अचो तव्हां आलिया तव्हां हाणे आम माण्हू न आहियो जी तव्हां हिकु अहिड़ी पोस्ट ते वेठा आहियो जंहिं पोस्ट जे अंडर में 22 करोड़ अवाम आहे ऐं हुन 22 करोड़ अवाम जो साहु ईअं सम्झो तव्हांजे हथ में आहे छो त जेको वज़ीर आज़म हूंदो आहे जेको हाकिम हूंदो आहे उहो रिआया जे लाइ ईअं ई हूंदो आहे त ॼण उन्हनि खे कुझु बि करे नुक़सान बि पहुचाए सघे थो ऐं उन्हनि खे आबाद बि रखी सघे थो त सभ खां पहिरियां आलिया हिन कुर्सी ते वेठे पहिरियों डिसीशन कहिड़ो खणंदी पहिरियों डिसीजन इहो ई त जीअं तव्हां चयो त तव्हां आम माण्हू न आहियो त आलिया इहो ई डिसीजन खणंदी त माण्हू उन्हनि खे कुझु वॾो न सम्झनि आम माण्हू ई सम्झनि आम माण्हू ई सम्झनि जी मतिलबु वज़ीर आज़म आम इंसान वांगुरु ई ट्रीट करनि जीअं आम माण्हू हूंदो आहे पाण में जीअं हूंदा आहिनि अच्छा जी आलिया जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त हाणे असां ईंदासीं पंहिंजे सभ खां पहिरियां सूबाए सिंध ते जी छो त असां सिंधी में प्रोग्राम कंदा आहियूं ऐं इन जे करे असां सिंध लेवल ते ई काबीना चूज़ कंदा आहियूं पूरे पाकिस्तान जी कंदासीं त असांजो टाइम तमामु घटि आहे जी आलिया जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त कल्चर मिनिस्टर जी कहिड़े आर्टिस्ट खे रखे हा या कहिड़ी आर्टिस्ट खे रखे हा ऑप्शन तव्हांखे मां ॾियां थो जी
आलिया जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त सकाफ़त जी वज़ीर निगत नाज़ खे रखे हा या फ़ाइज़ा अली खे रखे हा या सनम मारवी खे रखे हा? अगरि मां ख़ाला निगत या सनम मारवी मां नालो खणंदमि, ठीकु आहे, त ईअं चई थी सघे त मतिलबु पंहिंजो पन ॾेखारे थी। लेकिन मां अगरि फ़ाइज़ा जो नालो खणंदमि त मां हुनखे सुञाणंदी न आहियां, त मुंहिंजे हिसाब सां ख़ाला निगत खे। ख़ाला निगत खे? जी। निगत ताईं ख़ाला आहे? चइजी थो सघिजे। माना पंहिंजे घर में ॾिनव मिनिस्ट्री? हा। माना नेपोटिज़म? न, इनखे ईअं नथो चई सघे, छो त मां न फ़ाइज़ा खे एॾो डीपली न आहियां सुञाणंदी, ठीकु आहे, किथे मुलाक़ात डीपली न आहियां सुञाणींदा हुनखे? निगत खे सुञाणींदा आहियो? हा, छो त हुननि जो अचणु वञणु बि आहे फैमिली में। ऐं सनम मारवी खे? उन्हनि खे अम्मी सुञाणंदी हूंदी। तव्हां न सुञाणींदा आहियो? न। मतिलबु तव्हां पंहिंजी एप्रोच जे मुताबिक़ हलिया हा, आहियो? जंहिंखे मां सम्झां थी त हो इहो मतिलबु इनखे हैंडल करे थो सघे इन पोस्ट खे, त मां उन्हनि जे लाइ चवंदमि न। अच्छा, निगत खे तव्हां मतिलबु मिनिस्ट्री ॾेई छॾी सकाफ़त काथे? निगत पारां त हुजे मिड़ी असांजी। सिर्फ़ु शो जी, हा, सीरियस न वठिजो। आलिया हुसैन जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा ऐं सूबा सिंध में जी कानून जो वज़ीर कंहिंखे रखे हा? ऑप्शन तव्हांखे मां ॾियां थो। अदाकार आहे सलाहुद्दीन तुनियो, अदाकार आहे इस्माइल चांडियो ऐं अदाकार आहे एजाज़ बुरड़ो। मां कंहिंखे न सुञाणंदी, पर वरी बि नालो ॿुधी करे चई थी सघां एजाज़। हा, एजाज़ बुरड़ो खे? हा। अच्छा, मतिलबु नाले ते तव्हां हलिया आहियो? हा, नाले ते, छो त मां सुञाणंदी न आहियां, न ॾिठो आहे। ग़लति सीट ते त न वेहिजी विया आहियो? चइजी थो सघिजे। न, तव्हां सुञाणो नथा इन सेंस में मां चयो। बाक़ी एजाज़ बुरड़ो खे तव्हां कानून जो वज़ीर ठाहे छॾियो। एजाज़ भाउ बसि मिड़ेई पार त हुजेव। नशरियात मिनिस्टर कंहिंखे रखे हा जेकॾहिं आलिया वज़ीर आज़म हुजे हा? ऑप्शन आहे मुमताज़ मौलाई, ऑप्शन आहे मंज़ूर सखीरानी, ऑप्शन आहे शमन अली मीराली। शमन अली मीराली। शमन अली मीराली खे रखो आहे नशरियात मिनिस्टर। ज़बरदस्त। शमन भाउ, तव्हां नशरियाती मिनिस्टर थी विया आहियो। शो में सिर्फ़ु ॿीहर बि ॿुधायां। आलिया जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा, जी, इंसान आहे, कुझु बि थी सघे थो, तव्हांजी उमिरि नंढी आहे, अॻिते हली थी सघे। फूड मिनिस्टर कंहिंखे रखो हा? फूड मिनिस्टर ऑप्शन आहे अलीगुल मलाह, सोराब सूमरो, गामू। भले अलीगुल मलाह भले खे ॾे हा फूड मिनिस्ट्री। अलीगुल खे सुञाणींदा आहियो? हिकिड़ो दफ़ो मिली आहे। मिलिया आहियोसि? हा। माना जंहिंसां हिकिड़ो दफ़ो मिले थी मिनिस्ट्री ॾेई थी छॾे हुनखे? मां त सोराब सां शो कयो आहे, त मां उन्हनि खे बि ॾेई थी सघां। अच्छा, ओके, पोइ तव्हां सही आहे। पोइ अलीगुल तूं मेरिट ते आहे। मेरिट ते आयो आहे बाबा। हाणे जंहिं हिसाब सां तव्हां जेतिरी तव्हांजी उमिरि आहे या तव्हांखे कुझु साल थियो आहे हिन फील्ड में, ॻाइण जी फील्ड में, हिकु त मां तव्हांखे इहा नसीहत बि कंदुसि त पंहिंजा जेके मोस्ट सीनियर हिन फील्ड जा हूंदा आहिनि उन्हनि खे ज़रूरु ॿुधंदा बि कयो, उन्हनि खे सुञाणंदा बि कयो। हिन वक़्तु मां तव्हां खां फाइनेंस मिनिस्ट्री विराइण वारो आहियां तव्हांजे हथां, ऐं ऑप्शन्स जेके आहिनि उहे तमामु मोस्ट सीनियर ऐं तव्हांजी फील्ड जा हिकिड़ा मोतबर नाला तव्हांजे अॻियां रखां थो, ऐं उन्हनि मां को हिकिड़ो तव्हांखे चूज़ करिणो आहे। त फाइनेंस मिनिस्ट्री जेकॾहिं आलिया हुसैन वज़ीर आज़म हुजे हा त कंहिंखे ॾे हा? मुमताज़ लाशारी साहब। गुल अहिड़ीअ तरह था हवा में लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे। ॿियो ऑप्शन आहे सॼण सिंधी, हलो संभाले संभाले लताड़ी जी न वञो। टियों ऑप्शन आहे रहमत मीराली, रूह केवल। रहमत मीराली खे फाइनेंस मिनिस्टर करे हा जेकॾहिं आलिया वज़ीर आज़म हुजे हा त?
बजट जो घणो हिस्सो मुल्क जी बजट जो घणो हिस्सो जेकॾहिं तव्हां वज़ीर आज़म हुजो आहे त किथे इस्तेमालु कयो आहे, कहिड़े शोबे में इस्तेमालु कयो आहे, कहिड़ी जाइ ते इस्तेमालु कयो आहे, कहिड़े कम लाइ इस्तेमालु कयो आहे? तव्हां सम्झो था त असांजे मुल्क में हिन शइ जी तमामु एजुकेशन लाइ जी केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में 3-4 एपिसोड्स खां वठी मां जॾहिं बि इहो सुवालु कयो आहे त हर गेस्ट जो इहो ई जवाबु आहे त मां बजट जो वधीक हिसो एजुकेशन ते लॻायां हा। तमामु ज़बरदस्त, मतिलबु असां वटि इहो फ़ुक़दान आहे ऐं हर माण्हू महसूसु करे थो त तालीम असां वटि तमामु घटि आहे, न हुअण जे बराबरि आहे। जेको दुनिया इंटरनेशनल लेवल ते जेका तालीम हासिलु करे थी, असां उन तालीम ताईं न पहुता आहियूं। इन जे करे हर माण्हू जी इहा ख़्वाहिश आहे त असां तालीम ते वधीक ख़र्चु कयूं। सदर अॼुकल्ह त सदारती दौर जूं ॻाल्हियूं थियूं हलनि, का ख़बर न आहे त छा थिए, पर वज़ीर आज़म सदर जे लाइ सिफ़ारिश कंदो आहे, नॉमिनेट कराईंदो आहे त हीअ मूंखे सदर खपे। तव्हां जेकॾहिं वज़ीर आज़म हुजो आहे त सदर जे लाइ तव्हां कहिड़े आर्टिस्ट खे रिकमेंड कयो आहे त हीअ सदर हुजे? शाज़िया समूह उहा सदर हुजे हा, मतिलबु तव्हां हुन लाइ सदर जे लाइ चयो आहे। चीफ ऑफ आर्मी स्टाफ हूंदो आहे जेको असांजे मुल्क जो मेन पाव हूंदो आहे, जो एतिरो उहो पावरफुल हूंदो आहे, एतिरी पावरफुल पोस्ट हूंदी आहे जो पूरी दुनिया असांजे हिन मुल्क खां डिॼंदी आहे। त उहो उहिदो आर्टिस्टनि में जेकॾहिं तव्हांखे विराइणो हुजे त चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो उहिदो आलिया कंहिंखे ॾियणु पसंदि करे? ऑप्शन 9 सिफ़ारिश करे हा। सिफ़ारिश ते मां पंहिंजी मदर खे ई ॾियां, छो त उहे आर्टिस्ट बि आहिनि ऐं सदाईं असांखे अहिड़ा वज़ीर आज़म था मिलनि जेके पंहिंजी नवाज़ाई था कनि। न, असल में मुंहिंजी मम्मा माशाल्लाह सां इलाही स्ट्रिक्ट आहे हिन मसइलनि में, त उन्हनि खां सभु डिॼंदा बि आहिनि। अच्छा, तव्हां जेकॾहिं वज़ीर आज़म हुजो हा त अहिड़ो कहिड़ो कानून आहे जेको तव्हांखे सुठो न लॻंदो आहे हिन मुल्क में ऐं तव्हां चयो आहे त इन में तब्दीली करायो आहे? मां हिकिड़ो ज़रूरु चवां हा, जेके गैरत जे नाले ते क़तल था कनि। गैरत जे नाले ते क़तल था कनि, इहो कानून न आहे, इहो त माण्हू पाण कंदा आहिनि। कानून आहे, मिसाल आहे कानून कीअं, हाणे रोड ते असां जॾहिं बीहंदा आहियूं, सिग्नल इहो कानून आहे असां वटि, त सिग्नल ते बीहणो आहे। अॼुकल्ह सिग्नल फॉलो करे केरु थो? फॉलो असां कंदा आहियूं, सभु कंदा आहियूं, माण्हू कंदा आहिनि। इहो त मां बि चई सघां, मां बि कंदी आहियां। हलो, सुवाल तव्हां खां अञा मां चेंज थो कयां। तव्हां जेकॾहिं वज़ीर आज़म हुजो हा जी, अहिड़ो कहिड़ो कानून आहे जेको तव्हां पास करायो त हे हीअं हुजणु घुरिजे? जेको मां पास करायां त हीउ कानून हुजे हिन मुल्क में, हीउ कानून छो कोन्हे? अहिड़ो कानून मुंहिंजे हिसाब सां लेडीज़ खे आर्मी में वञणु। लेडीज़ खे आर्मी में वञणु? लेडीज़ आर्मी में हूंदी आहे, लेकिन उन पोस्ट ते उन्हनि खे न वञणु चाहींदा। मतिलबु तव्हांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेडीज़ हुजे? दुनिया नई ॻाल्हि ॿुधी न, छो त अॼुकल्ह इहो ई आहे नॉर्मली। अच्छा, लेडीज़ खे हेठी पोस्ट, हालांकि उन्हनि जो ड्रीम हूंदो आहे। नथो अची सघे लेडीज़ रे, छो त तॾहिं त चयो आहे न, छो त मां न वज़ीर आज़म आहियां, न इहो उहिदो थींदो। ठीकु आहे, इहा तव्हांजी पंहिंजी ख़्वाहिश आहे, औरताणी ख़्वाहिश आहे जी। असां सां आलिया हुसैन ॿिनि ब्रेकनि खां मौजूदु आहे। केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में, जंहिं मर्द जी कुर्सी ते वेही तमामु दिलचस्प जवाब ॾिना सवालनि जा, ईअं ई वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेही बि हुननि पंहिंजी हिकिड़ी काबीना हिकिड़ी ठाही ऐं हुननि जेके नाला खयां पंहिंजनि आर्टिस्टनि जा। सो ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन। ब्रेक खां पोइ असां आलिया हुसैन खे आलिया हुसैन जी कुर्सी ते वेहारींदासीं ऐं हुननि जी ज़ाती ज़िंदगी ऐं हुननि खां कलाम ॿुधंदासीं। काॾे बि वञिजो, मूंसां गॾु ई रहिजो। वेलकम बैक। केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में आलिया हुसैन सां मौजूदु आहे ऐं मां चाहियोसि त वज़ीर आज़म जो जेको नशो आहे हाणे तव्हांखे लाहिणु घुरिजे। टाइम ओवर थी वियो आहे, एतिरनि पैसनि में एतिरो ई थींदो आहे। सही। आलिया हुसैन जी कुर्सी ते अचो, तव्हांजी जेका पंहिंजी कुर्सी आहे। सभ खां पहिरियों सुवालु आलिया जो, त आलिया जी उमिरि केतिरी आहे? 17 साल हाणे थींदमि।
हा तव्हां वाकई 17 सालनि जा आहियो, इन करे तव्हां जल्दी में ॿुधाए छॾियो आहे, पर 4-5 सालनि खां पोइ तव्हांखे एॾी ॾुखी लॻंदी उमिरि ॿुधाइण। मां चाहींदी आहियां जल्दी वॾी थी वञा। आलिया जी फैमिली में केरु केरु आहिनि? मुंहिंजी फैमिली में जेके मुंहिंजे घर में रहंदा आहिनि, मुंहिंजी अम्मी, मुंहिंजो ब्रदर, मुंहिंजो फादर ऐं मां। सभ खां वधीक तव्हां सां प्यारु केरु कंदो आहे? इहो भाउ खे छॾे करे अम्मी पापा ॿई कंदा आहिनि। हा। पर अम्मी ऐं पापा मां घणो केरु? इहो हाणे ॿुधाइण इलाही मुश्किल आहे। न थी वेंदो, तव्हांखे ख़बर हूंदी त केरु तव्हांखे वधीक भाईंदो आहे। हाणे जीअं मां ॿुधायां त मूंखे काई शइ खपंदी आहे त मां पप्पा ॾे वेंदी आहियां, ऐं मूंखे कॾहिं धकु लॻंदो आहे या कुझु त मां ॾे मम्मा ईंदी आहे। मतिलबु तव्हांखे का शइ खपंदी आहे त तव्हां पप्पा ॾे वेंदा आहियो, ऐं तव्हांखे को धकु वकु या कुझु लॻंदो आहे त मामा ईंदी आहे। मतिलबु मम्मा तव्हांखे घणो भाईंदी आहे, तव्हां पप्पा खे भाईंदा आहियो? न, मूंखे ॿई भाईंदा आहिनि, छो त नॉर्मली ईअं ई थींदो आहे। मुंहिंजे चवण खां अॻु में पप्पा खे न भाईंदा आहियो? न, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न। चवण खां अॻु में पप्पा मुंहिंजी काई बि ॻाल्हि सम्झी वेंदा आहिनि, ऐं मुंहिंजी मम्मा बि ईअं ई आहे। मुंहिंजे चवण खां अॻु में मुंहिंजे फेस मां उहो फील करे वठंदी आहे त हिनखे छा खपे। तव्हांखे केरु प्यारा आहिनि? मूंखे ॿई प्यारा आहिनि। ॿई प्यारा आहिनि? हा, बराबरि। होशियारु छोकिरी आहे, कोई शक ई न आहे। होशियारु आहे। क्वालिफिकेशन छा आहे? फर्स्ट ईयर। फर्स्ट ईयर जी। अॻिते पढ़ण जो इरादो आहे? मास्टर्स इंशाल्लाह। मास्टर्स कंदो? जी। कहिड़े शोबे में वेंदो? माइंड स्पेशलिस्ट डॉक्टर थींदमि। सिंगिंग त मुंहिंजो शौक़ु आहे न, करियर हुन सां ई हलाईंदमि। फर्स्ट ईयर मेडिकल में था पढ़ो? जी। अच्छा, मैट्रिक में तव्हां घणियूं मार्कूं आयूं? मैट्रिक में घणियूं मार्कूं आयूं तव्हां? मैट्रिक में घणियूं मार्कियूं आयूं हुयूं, मूंखे यादि बि न आहे। दादा सम्झो डॉक्टर थींदी? इंशाल्लाह, कोई शक ई न आहे। ज़बरदस्त। आलिया जो फेवरेट कलर छा आहे? ब्लैक। ब्लैक कलर फेवरेट आहे। आलिया खे खाइण पीअण में छा सुठो लॻंदो आहे? बिरयानी। बिरयानी। डेट ऑफ बर्थ कहिड़ी आहे आलिया जी? 10 अगस्त। 10 अगस्त। 10 अगस्त ते सेलिब्रेट थींदी आहे? 10 अगस्त ते बि थींदी आहे ऐं सिंधी तारीख़ में बि थींदी आहे। सिंधी तारीख़ में माना 2 दफ़ा तव्हां पंहिंजी जी सालगिरह कंदा आहियो। सालगिरह ताईं सेलिब्रेट केरु कंदो आहे? मुंहिंजी मम्मा पापा। मम्मा पापा? जी। घणनि सालनि खां तव्हांजी सालगिरह थींदी रही? नंढे खां वठी। जॾहिं खां तव्हां पैदा थिया आहियो? हा। अच्छा, हाणे तव्हांखे सालगिरह करण वक़्तु वधीक सुठो लॻंदो आहे या नंढे हूंदे लॻंदो हुयो? इहो अम्मी पापा खां पुछणो पवंदो। मूंखे त गिफ्ट्स मिलंदा आहिनि, मूंखे त एंजॉय थींदो आहे नंढे खां वठी। एंजॉय थींदो आहे? हा। गिफ्ट्स मिलंदा आहिनि? सिंगिंग में तव्हांजो कीअं इरादो थियो आहे? मतिलबु नंढे हूंदे खां तव्हां ॻायो पिया? न, मुंहिंजो पहिरियों कोई मतिलबु अहिड़ो इरादो न हुयो। मां त स्टडी कंदी हुयमि, त 2 साल अॻु में मूंखे शौक़ु जाॻियो, छो त मुंहिंजी फैमिली में सभु सिंगर्स आहिनि न, त मां बि नंढे खां वठी पैदा हूंदे खां बि पहिरियां ई जीअं मां तव्हांखे ॿुधाए चुकी हुयमि। अच्छा, पैदा थियण खां अॻु में छा कंदा हुआ? ॿुधंदा हुया। पैदा थियण खां अॻु में छा कंदा हुआ? उहो त अलाह पाक खे ख़बर, पुछणो पवंदो। नमाज़ में कंहिंखे फॉलो कंदा आहियो सिंगिंग में? सिंगिंग में फॉलो मां कंहिंखे न आहियां कंदी, बाक़ी ॿुधंदी आहियां। ॿुधंदा आहियो? कंहिंखे ॿुधंदा आहियो? मैडम नूरजान खे। मैडम नूरजान खे ॿुधंदा आहियो? जी। अच्छा, तव्हांजो जेकॾहिं फेवरेट सिंगर पुछिजे त केरु हूंदो? ऑप्शन 3 आहिनि, पूरा 3 ऑप्शंस बि न आहिनि, कंफर्म 3। कंफर्म 3? जी। हिकु मैडम या इंडियन आहिनि। इंडियन? जी। हिन वक़्तु असांखे छा था ॿुधायो तव्हां? हिकिड़ो गानो ॿुधणु चाहियूं था तव्हां। गानो उर्दू, सिंधी? सिंधी ॿुधायो। सिंधी ॿुधायां? कि न कॉल करे पियो, मिठा बोल करे पियो, बसि तुंहिंजी मां आहियां, मूंखे ईअं चवे पियो, छो हाणे मूंखां हाणे बेज़ार थी वियो, बेवफ़ार थी वियो, कसम सां बेवफ़ार थी वियो, बेवफ़ार थी वियो, कसम सां बेवफ़ार थी वियो। मुंहिंजे एल्बम जो गानो आहे। तव्हां एल्बम जो गानो आहे? जी। ऐं जेकॾहिं तव्हां खां पुछिजे त मैडम नूरजान जो गानो तव्हां कहिड़ो वधीक सुठो ॻाए सघो था? जी। त कहिड़ो ॿुधाईंदो? मैं ते मेरा दिल भर जानी। थोरो ॿुधायो। मैं ते मेरा दिल भर जानी, बोलियां ते प्यार कहानी, मैं ते मेरा दिल भर जानी, बोलियां ते प्यार कहानी, सावां च आया है तूफान, मौसम होया है बेईमान, मैं ते मेरा दिल भर जानी।
मैं ते मेरा दिलबर जानी। जी सिर्फ़ु ॻाइण जे हद ताईं या कंपोज़िंग बि करण जो तव्हांजो इरादो आहे? सिर्फ़ु ॻाइण जे हद ताईं। कंपोज़िशन कंहिंजी खणंदा आहियो? कंपोज़िशन उहा मूंखे ख़बर न आहे, उहा मम्मा ई कंदी आहे। अच्छा, जी जेकॾहिं तव्हांखे जहाज़ में सफ़र करणो हुजे, भरिसां हिकिड़ी सीट आहे जी। ऐं 5 कलाक जो सफ़र आहे, जी त सिंध जो अहिड़ो कहिड़ो आर्टिस्ट आहे जी जंहिंखे तव्हां पाण सां भरिसां विहणु पसंदि कंदो, सफ़र कंदो, मेल या फीमेल? मेल या फीमेल? हा, तव्हांजी मर्ज़ी आहे। कंहिंसां सफ़र करणु पसंदि कंदो 5 कलाक? मां पंहिंजे नानू सां। फील्ड में आहे उहो? जी केरु? उस्ताद थी रहिया आहिनि, उस्ताद राबित। रिश्तेदारी खां अलावा? रिश्तेदारी खां अलावा? हा, रिश्तेदारी खां अलावा रिश्तेदारी ॾाढी थी हले। कोई न कोई त लॻंदो न काथां को नानी को मासी। पंहिंजे घर जे भाती खां अलावा? घर जे भाती खां अलावा शमन अली मिराली। शमन अली मिराली। जी तव्हां शमन अली मिराली साहिब मां वधीक मुतासिर आहियो या शमन अली मिराली साहिब जो कहिड़ो कलाम आहे जेको तव्हांखे सुठो लॻंदो? हा, इहा ॻाल्हि आहे। हा, कहिड़ो कलाम आहे? ही हसी ज़िंदगी इहो गुज़री थोरो वई। ॿुधायो शमन मिराली साहिब। ओ आ ओ आ हो ही हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ही हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ही हसी जिंदगी। ही हसी प्रोग्राम ईअं गुज़री वियो, का ख़बर ई न पई त कीअं गुज़री वियो, ख़बर ई न पई त वक़्तु कीअं गुज़री वियो। सवाल पुछंदा वियासीं, फास्ट जवाब असांखे मिलंदा विया ऐं प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पंहिंजे इख़्तिताम ते अची वियो आहे। आलिया हुसैन जंहिं मर्द जी कुर्सी ते वेही ॾाढा सुठा जवाब ॾिना, वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेही हुननि पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ ॿुधायो, हुननि पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॿुधायो, ऐं आलिया हुसैन जी कुर्सी ते वेही हुननि असांखे नूर जहां जा पंहिंजा ऐं शमन मिराली जा गाना ॿुधाए करे काफ़ी लुत्फ़अंदोज़ कयो। आलिया, वेंदे वेंदे तव्हां छा चवणु चाहींदो? वेंदे वेंदे मां छा चवणु चाहियां थी? मां इहो ई चवणु चाहियां थी त बसि मुंहिंजे लाइ दुआ कयो, छो त मां कुझु बि न आहियां, पर तव्हांजी दुआउनि सां थी सघे थो कुझु थी वञे। तव्हां कमु न कंदो, हू दुआ कनि? न, दुआ कंदा त मां कमु कंदमि न। महिनत कंदो तव्हां? महिनत त ऑलवेज़ कंदी आहियां। तव्हां दुआ कंदव त मूंखे थोरो छा चवंदा आहिनि, त फील ईंदो न मुंहिंजे लाइ दुआऊं थियनि थियूं, मां जल्दी जल्दी। ज़बरदस्त, थैंक यू सो मच आलिया, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां हिन शो में आया। नाज़रीन, वरी नेक्स्ट वीक हैदर क़ादरी कंहिं बहितरीनु महिमान सां गॾु हाज़िर थींदो। तेसिताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़।